हो जेको सिंध में सिंधी आहे उहो टोपी अजरक पाए। जेको सिंध में सिंधी आहे उहो टोपी अजरक पाए। सिंध जो सकाफ़ती ॾियारो टोपी अजरक जे रंगनि सां ईद जी ख़ुशियुनि जियां मल्हायो वेंदो आहे। जीअं त तालीम पिरायो सिंध संवारियो जे इनवान सां टोपी अजरक पाए 3 डिसंबर सकाफ़ती ॾियारे जे आजियां कंदे शेख कम्यूनिटी पारां मल्हाई गैर क़ानूनी परॾेहनि खां पाक सिंध सिंधी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल जेको प्रोग्राम रखियो आहे सकाफ़ती, इहे नौजवाननि जे लाइ प्रोग्राम आहे। उन्हनि में जागृत आहे त असांजी सिंधी क़ौम जी जेका सकाफ़त आहे हज़ारे साल बल्कि ईअं लखें चइजे तॾहिं बि घटि न हूंदो। उन खे जागृता लाइ त असांजा सिंधी कीअं हुया, टोपी अजरक जो ॾींहुं मल्हायो वञे थो। ऐं असां इन्हनि चैनलनि जा ख़ासि तौर ते सिंधी चैनल उहे इहो मौक़ो फ़राहम कनि था त दोस्त पंहिंजे इलाइक़नि में निकिरी करे इन सॾ ते 3 तारीख़ ते शरीक थियनि ऐं पंहिंजे तौर ते ॿधी एके जो सबूत ॾियनि। असां पंहिंजो सिंधी न्यूज़ वारनि जे लाइ बि जेको आहे सो हिननि जा बि थोराइता आहियूं ऐं हिननि जो बि ख़ुशाइन हिकिड़ो जेको आहे सो क़दम आहे। हीअ जेको आहे सो माण्हुनि में वञी करे अवेयरनेस प्रोग्राम पैदा करनि था ऐं माण्हुनि में अवेयरनेस ॾियनि था त हीअ असांजी जेकी सकाफ़त आहे इन सकाफ़त खे उजागर कयूं मोहलनि में, घिटियुनि में, घरनि में, ओड़नि पाड़नि शहरनि में। सो असांजी सिंध जी सकाफ़त तमामु हिकिड़ी अज़ीम सकाफ़त आहे जंहिंसां असीं प्यारु कंदा आहियूं। ऐं हिन दौर में बि जेको आहे सो असीं पंहिंजी सकाफ़त वारे ॾींहं खे ईअं यादि कंदा आहियूं जीअं ईद उल फितर आहे, ईद उल ज़ुहा या जेके असांखे कुदरती ईदूं मिलियल आहिनि उन वांगुरु ई सेम असां हिन खे जेको आहे सो ईद जे तौरु मल्हाईंदा आहियूं। ऐं असांखे पंहिंजी सकाफ़त ते नाज़ आहे छो त असीं अमन परस्त आहियूं, प्यारु मोहबत कंदड़ आहियूं। सॼी दुनिया जे माण्हुनि खे ख़बर आहे त सिंधी माण्हू जेको आहे सो गैरतमंद बि आहिनि, वफ़ादार बि आहिनि ऐं मोहबत कंदड़ ऐं महिमान नवाज़ बि आहिनि। सो तंहिंजे करे असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। ऐं हिन मीडिया जे दोस्तनि जो बि जेको आहे असीं थोराइता आहियूं जेके घर घर वञी करे जेको आहे सो माण्हुनि खे इहा अवेयरनेस ॾियनि पिया त बाबा सकाफ़त जा ॾींहं आहिनि, तव्हीं पंहिंजा प्रोग्राम जेको आहे सो तालीम जे हवाले सां या अमन जे हवाले सां, मोहबतुनि जे हवाले सां रीतियूं रस्मूं पंहिंजूं जेको आहे सो असांजूं सिंधियुनि जूं आहिनि जेके उन्हनि खे उजागर कयो ऐं दुनिया खे ॿुधायो त असीं सिंधी जेको आहे सो मोहबत सकाफ़त जे ॾियारे सां तमामु ख़ुशी ऐं सां ज़ोर सां मोहबत सां ऐं सिक सां तयारी करे रहिया आहियूं। शेख बिरादरी छा बल्कि पूरी सिंध में जेके बि अवाम आहे असांजी सभु सिंध आहे। सिंध असांजी सोन आहे, सॼी सोन आहे ऐं 5000 साल पुराणी आहे। असां नौजवान दोस्तनि खे ख़बर ई न आहे त सिंध आहे छा ऐं केसि ताईं सिंध आहे असांजी सिंध पाकिस्तान ठहण खां अॻु में बि सिंध हुई ऐं इन खां जेको असांजो नक्शो तयारु कयो वियो आहे उहो मुल्तान ताईं आहे, सिंध आहे असांजी। हे सखर सिर्फ़ु सिंध न आहे, कराची सिंध न आहे, कराची बि असांखां अलॻि न आहे, सॼी हीअ सिंध आहे। ऐं जेके सिंध में अफ़गानी पठान जेके हिन दौर में अची चुका आहिनि असां तरीक़े सां हितां जेको आहे सो हिन जॻह तां असांजी सिंध जीजल अमल जी जॻह तां हिननि खे नापाक माण्हुनि खे हटायो वञे। जेको सिंध में सिंधी आहे उहो टोपी अजरक पाए। जेको सिंध में सिंधी आहे उहो टोपी अजरक पाए। न त हलियो वञे सिंध मां तंहिंजी काई जॻह हिते नाहे। न त हलियो वञे सिंध मां तंहिंजी काई जॻह हिते नाहे। सिंधो असांजी जीजल, सिंधो असांजी मावा, हर सिंधीअ जो प्यारा हिन सिंध में सावा आहिनि, सिंध में सावा। जेको सिंध में सिंधी आहे उहो टोपी अजरक पाए। जेको सिंध में सिंधी आहे उहो टोपी अजरक पाए। न त हलियो वञे सिंध मां तंहिंजी काई जॻह हिते नाहे। न त हलियो वञे सिंध मां तंहिंजी काई जॻह हिते नाहे।